ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदासीं। सिजावल मां पिंजारी बैराज में पानी की खोट खिलाफ आबादगार सरापा एहतजाज आहिनि। हवाखे आगाही ॾियो पिया ख़बर आहे बुढो टालपुर बर्ड बदीन सिजावल रोड ते धरणे सबब ॿिन्ही पासनि खां ट्रैफिक मुतासिर थी रही आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। सिजावल मां पिंजारी बैराज में पानी की खोट खिलाफ आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। बुढो टालपुर बर्ड बदीन सिजावल रोड ते धरणे सबब ॿिन्ही पासनि खां ट्रैफिक मुअतल थी वई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। आबादगार पानी की खोट खिलाफ सरापा एहतजाज आहिनि। पिंजारी बैराज में पानी की खोट खिलाफ आबादगारनि एहतजाजी धरणो हयो आहे। जी नाज़रीन, ज़िक्र कयूं पिया मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पानी की खोट बरक़रार आहे। पिंजारी बैराज में पानी की खोट खिलाफ आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे, जंहिंजे करे सिजावल रोड ते धरणे सबब ॿिन्ही पासनि खां ट्रैफिक मुअतल थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं गफ़ूर पलीपोटो खां। जी गफ़ूर, अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी गफ़ूर, अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि धरणे बाबति। गफ़ूर सां असांजो राब्तो न पियो थी सघे। अव्हांखे आगाही ॾियो पिया सिजावल मां पिंजारी बैराज में पानी की खोट खिलाफ आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे।